नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त यूनियन ऑफ द जर्नलिस्ट तालका सोबोदेरो ऐं नेशनल प्रेस क्लब हिंगोरजा जो जनरल सेक्रेटरी सीनियर सहाफ़ी अख्तर हुसैन आरई एहतजाज कंदे मीडिया वारनि खे ॿुधायो त सीपको सब डिवीज़न रानीपुर जे राशी अमलदारनि अॻूणे SDO मंसूर बंबरो इलाइक़े जो मशहूर करप्ट ऐं यूनियन जे ज़ोर ते ग़रीबनि ते ज़ुल्म जा पहाड़ किराईंदड़ LS मक़सूद उर्फ़ मोहम्मद रिगियल मला मेवल भुट्टो ऐं असद भुट्टो मूंखां पंहिंजे प्राइवेट ट्यूबवेल हलाइण जी मंथली घुरी मूं मंथली ॾियण खां इनकार कयो ऐं चयो त मुंहिंजो ट्यूबवेल कानूनी घुर्जनि मूजिबि मंज़ूर थियल ऐं मीटर जी रीडिंग मूजिबि बिल अदा कंदो आहियां। हिननि मच्छर जी मुंहिंजे बंदि पियल ट्यूबवेल जो भुगस बिल ॾियारे शिकायत करण ते हिन मूं ते हमिलो कयो ऐं फुरलुट कई। अहिड़ो केस गंबट जी अदालत सगोरी में हलंदड़ आहे। मूंसां जेके वापदार आहिनि मंथली न ॾियण ते हुननि मूंसां कार्रवाई इंतकामी करे मुंहिंजा ट्यूबवेल पटिया अथनि ऐं मुंहिंजी ज़मीन तव्हां ॾिसी सघो था इहा गैरबाद थी वई आहे ऐं कोर्टनि में पोइ वियासीं, उते कोर्टनि मुंहिंजी फेवर में फ़ैसिला ॾिना आहिनि, पर हिन महिल ताईं वापदा वारा आहिनि जेके उन्हनि ते अमल करण लाइ तयारु न आहिनि ऐं हिन महिल मूंखे धमकियूं ॾियनि था त तोखे मारे खून कंदासीं ऐं तोखे न छॾींदासीं। इन करे मुंहिंजी अपील आहे गवर्नमेंट जे इदारनि खे, वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं चेयरमैन नेब वाटर एंड पावर जो जेको डिपार्टमेंट आहे उनखे ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे त इन्हनि मां मूंखे जानी माली ख़तरो आहे ऐं ॿियो मुंहिंजा ट्यूबवेल जेके आहिनि पटे खणी विया आहिनि, मुंहिंजी बनी तबाह थी वई आहे, मूंखे साड़े तबाह करे छॾियो अथनि त मूंखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। इन्हनि कानूनी जेकी भञकड़ी कई अथनि उन ते अमल करायो वञे ऐं इन्हनि खे डिपार्टमेंटली इन्हनि ते को एक्शन करे इन्हनि खे ड्यूटियुनि मां फारग कयो वञे जंहिंसां इंसाफ़ असांखे मिले। महिरबानी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।